कड़ियो कवर थाने जी हद में 1 महीनो अग बेदर्दी से कतल कयल मुनवर लाशारी जा जेके कातल आहिनि उहे कातलनि खे जेको पुलिस घटी जी कोशिश करे उन्हनि खे केस में जा भरी करण जूं साज़िशूं करे पई। उन हवाले सां हुन जा जेके वारस आहिनि मुंहिंजे बैक साइड ते उहे मौजूदु आहिनि। उहे बि रोज़ एवान साहब मदीना ॾो महसूम ॿारनि समेत अची जेको आहे बुख हड़ताल कनि था, पर को बि वागधणी फौरी तौर ते हिननि जो जेको आहे मालिकी करण लाइ तयारु न आहे। हीअ रोज़ सुबुह जो अची 5 खां 6 कलाक जेको आहे हिते एवान साहब ॾाढो एहतिजाज करे बुख हड़ताल करे हलिया वञनि था। हिननि सां ॻाल्हि ॿोल कजे त हिननि जो छा चवणु आहे? मुंहिंजे पुट नौजवान खे बेदर्दी सां क़तल कयो रियाज़ लाशारी, अबू बकर लाशारी, मिस्री लाशारी, लाइक मोहम्मद लाशारी, शाह मोहम्मद लाशारी। ऐं असांखे अञा मोतमार धमकियूं पिया ॾियनि ऐं पुलिस हद जी जेका आहे सा अॻु में बि असां ते कूड़ा केस दाख़िल हिननि कराया आहिनि कया आहिनि। ज़मीनी तकरार असांजो हलंदड़ आहे, असांजो को बि दाद फिरियाद कोन पियो थिए। अञा बि कूड़नि केसनि में फासाइण जूं असांखे वेतर धमकियूं, माण्हू बि असांजो मारियो अथनि ऐं पुलिस फॉर्मेलिटी पूरी करण जे लाइ हिकिड़ो जवाबदार ॿधो उनखे भारी रिश्वत वठी उनखे बि छॾे ॾिनो अथनि। 6 ॾींहं थिया न असां बुख हड़ताल च बचे जाती भरे पेटे न माया उमेद न के मासूम रे या किक टिया लगे पे सुबह कन वठो शाम ताईं त बाल आधा बड़े दिन भरे पेटे में माया आधा पेरे दियन और धमकियां देन और देन असां अज मारो सुबह मारसो सर केस जो हथ चायो। मुंहिंजे नौजवान पुट के बेदर्दी सां कत्ल कयो। जवाबदारनि जा नाला शाह मोहम्मद लाशारी, लाइक मोहम्मद लाशारी, रियाज़ लाशारी, मिस्री लाशारी, अबू बकर लाशारी, इहे ई कातल आहिनि। जवाबदार इहे ई आहिनि। पुलिस पैसा वठी असांजो केस ख़राब पई करे, इन्हनि जा नाला कढण पई चाहे, ॻरी रिश्वत वठी ऐं नाला इन्हनि जा कढे पई ऐं हू असांखे अञा बि मौतमार धमकियूं पिया ॾियनि। कोन थो असां ग़रीबनि मिसकिननि जी असांजी घोड़ा यासे लॻी पिया। 4-5 ॾींहं थिया आहिनि असां बुख हड़ताल ते वेठा आहियूं, नंढड़ा बच्चा वठियो हिते वेठा आहियूं। असांजी केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। पुलिस पैसा वठी असांजा जवाबदार जेके आहिनि से छॾे ॾिना आहिनि ऐं उहे माना उनखे ॿधनि बि नथा ऐं उन्हनि खे जेल रवानो बि नथा कनि। उनजी सज़ा माना मौत अची वञे उन्हनि खे। ऐं असांजो नंढड़ो छोकिरो जवान जेको असांजो उहो क़त्ल करे असांजो मारे हलिया विया, असांजी केरु ॿुधे बि नथो। जी त नाज़रीन, मुनवर लाशारी जा जेके कातल आहिनि उन्हनि कातलनि खे पुलिस पारां हिकिड़ो अहिड़ो रस्तो ॾिनो वञे पियो जो मुनवर जा जेके कातल आहिनि उन्हनि खे आज़ादी मिली रही आहे। हिननि माण्हुनि जो इहो बि चवणु आहे जिन जो नौजवान जेको आहे घर मां बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे, हुनजा मैसूम ॿारड़ा रोडनि ते आहिनि, हुनजी पीरसन माउ रोडनि ते आहे, हुनजो पीउ रोडनि ते आहे, हुनजो सॼो जेको परिवार आहे उहो रोडनि ते आहे। हे इहो ई चाहिनि था त जेके जवाबदार आहिनि उन्हनि जूं अदालतुनि खां फौरी तौर ते ज़मानतूं रद्द थियनि ऐं पुलिस जेका उन्हनि खे महफ़ूज़ रस्तो ॾियण जी साज़िश करे असांजे मुनवर नौजवान जो जेको क़त्ल आहे उनखे लुणणु चाहे पई। ऐं हिननि इहो बि इल्ज़ाम आयो आहे त पुलिस खे हू ॻरी रुक जेको आहे रक़म ऐं जेका ॾेई रिश्वत ॾेई ऐं जेका असांजी FIR आहे उनखे कुझु जेको आहे मतिलबु उनजा जेके कलम आहिनि उन्हनि में तब्दीली करण जी जेका कोशिशि करे पई ऐं उन्हनि खे रस्तो ॾिए पई, जंहिंजे करे मुनवर जो जेको केस आहे उहो ख़राबु थी रहियो आहे। जेकॾहिं असांखे इंसाफ़ न मिलियो त हीअ असांजो जेको आहे एहतिजाज आहे इहो ऐवान साहब खां पोइ हैदराबाद प्रेस क्लब खां पोइ कराची ताईं वेंदो ऐं असीं तेसीं ताईं ख़ामोश न वेंदासीं जेसीं ताईं मक़तूल जेको आहे हुनजा कातल किफ़े किरदार ताईं नथा पहुचनि। कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क ॾिनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन।